ॾियो। अॼु असां पहुता आहियूं, असां मौजूदु आहियूं। ही मुंहिंजे बैकग्राउंड में तव्हां ॾिसंदो हिकिड़ो त माल तव्हांखे नज़र अचे पियो ऐं ॿिया ही जेके नौजवान नंढड़ा ॿारड़ा तव्हांखे मासूम ॿारड़ा बि जेके आहिनि हिन माल सां गॾु तव्हांखे नज़र अचनि पिया। हिननि ॿारड़नि जे हथनि में कलम हुजे हा, हिननि ॿारड़नि जे हथनि में कापी ऐं किताब हुजे हा, हिननि ॿारड़नि वटि स्कूल जूं बैगूं हुजनि हा, हिननि ॿारड़नि खे स्कूल जा लिबास पहिरियल हुजे हा। पर अफ़सोस दर अफ़सोस जो असां वटि सिंध में गुरबत जेका वॾे उरूज ते आहे, वॾे पैमाने ते मिले थी। गुरबत सम्झो त हिकिड़ी वॾी ग़रीब जे लाइ ईअं खणी चइजे त हिकिड़ी गार ई खणी आहे। ही ग़रीब ॿारड़ा, ही मासूम ॿारड़ा जेके हिन माल में जेको आहे सो मज़ूरी ते ई माल चाढ़नि था ऐं हिननि जा वालदेन हिननि जे चवण मुताबिक़ जेके आहिनि से मज़ूर आहिनि, हारी आहिनि, पोरियो कनि था। उन खां पोइ हिननि जे अङण में, हिननि जे घर में चुल्ह ॿरे थी, जंहिंमें हिकु वेलो मानी पचे थी, हिकु वेलो उन्हनि में भाॼी तयारु थिए थी। नाज़रीन, पंहिंजी सिंध तव्हांजे लाइ अहिड़ा खोड़ सारा प्रोग्राम खणी ईंदी आहे, अहिड़ा सारा मवाद खणी ईंदी आहे जेके तव्हांजे लाइ हिकिड़ो सबक़ु हूंदो आहे, असांजे लाइ हिकिड़ो सबक़ु हूंदो आहे, असांजी ज़िंदगी में हिकिड़ो सबक़ु हूंदा आहिनि। अॼु बि ही नौजवान आहिनि, असां वटि ही नौजवान मौजूदु आहे। हिन अदे सां पाण गुफ़्तगू कंदासीं। मुंहिंजो कैमरामैन थोरो जेकॾहिं वेझो थींदो ऐं हिन अदे सां पाण गुफ़्तगू कंदासीं त ही ॿुधाए थो त हिन 5 क्लास त इल्मु पिरायो, 5 क्लास त ही प्राइमरी जे स्कूल में वियो, पर पोइ हिन जो पीउ जेको मज़ूर आहे उहो अॻिते हिन जे घर जो गाॾो नथे हले सघियो ऐं अॻिते हिन जे घर जो गाॾो धिकजे न पिए सघियो। तंहिंजे करे हिन खे ॻोठ जे कंहिं सरमाएदारनि वटि माल में हिकु धनार पे कम ते मसरूफ़ करे ऐं कुझु ॿ कमाइण जे लाइ हिन खे रवानो करे छॾियो। अचो त हिन सां गुफ़्तगू करियूं त हिन जी ज़िंदगी कीअं पई गुज़रे ऐं हिन इल्मु जहिड़े जेको रोशन शनासाई जेको इल्मु आहे असांजो ऐं इल्मु इंसान जी टीं अखि आहे, उन खां कीअं जेको आहे सो पासे थी करे अॼु पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे पियो। अस्सलाम वालेकुम अदा। मुंहिंजो नालो आहे लालचंद। मुंहिंजो पूरो बनी जो कमु कंदो आहे। असां ग़रीब आहियूं, मज़ूरी करियूं था ऐं माल चारियूं था। माल चारे पोइ कमाए वञूं था, खणी था अचूं अटो ऐं खायूं था घर। अच्छा, हिन वक़्तु ॾिसो हिकिड़ी त वॾी महांगाई आहे, जीअं इमरान ख़ान जी वॾी हिकिड़ी हुकूमत हले पई, उन में अटो जेको आहे सो 70 रुपया किलो थी वियो आहे, खंडु जेका आहे सा 100 रुपया किलो थी वई आहे। तव्हां ग़रीबनि जे वठण खां हर शइ चढ़ी वई आहे, पोइ तव्हां कीअं माना जेको आहे सो गुज़ारो करियो था? गुज़ारो करियूं था, छा करियूं, मजबूर आहियूं। अच्छा, भला ही हुकूमत जेका महांगाई कई उन में तव्हांखे तकलीफ़ थी आहे, कुझु तव्हां ते बार आयो आहे या न? तकलीफ़ थी त आहे, महांगाई जाम थी वई आहे न, डाल्टो थी वियो आहे 300 रुपया किलो थी, सभु कुझु तकलीफ़ आहे न। अच्छा, हिते तव्हां जेको ही माल चारियो था, इहो मज़ूरी ते चारियो था, घणी हिते तव्हांखे महीने जी मज़ूरी मिलंदी आहे? असांखे 500 रुपया मिले थी मज़ूरी। अच्छा, 500 रुपया हिकिड़ी मेंह जी मिले थी या जेको आहे सो टोटल सभिनी हिननि धण जी जेका आहे तव्हांखे 500 रुपया न, हिकिड़ी मेंह जी मिले थी। अच्छा, तव्हां केतिरियूं मेहूं जेके आहिनि से मज़ूरी ते चारियो था हिन वक़्तु? 10 चारियूं था। 10 चारियो था, जी हा। सही। ऐं पोइ उन जेका मज़ूरी मिले थी उन में तव्हां पंहिंजे पेट जो जेको गुज़र सफ़र करियो था, तव्हांजो पीउ छा कंदो आहे? जी बनी कंदो आहे। उहो हारी आहे? जी हा, हारी आहे। अच्छा, पोइ तव्हां केतिरो पढ़ियल आहियो? असां 5 क्लास पढ़ियल। अच्छा, 5 क्लास पढ़नि खां पोइ अॻिते कोन पढ़ियो? 6 क्लास में दाख़िला कोन वरिती? जी न, दाख़िला कोन वरिती। छो? छो पैसो हो कोन, किताबूं वठण लाइ, कापियूं वठण लाइ, को सूट, को पैंटूं, को भला किताब ऐं जेके आहिनि से जेको तइलीम आहे उहा त फ्री आहे हींअर गवर्नमेंट जे स्कूलनि में, पोइ तव्हां छो कोन वियो? असीं कोन वियासीं, महांगाई जाम थी वई, हिन लाइ कोन वियासीं। अच्छा, महांगाई थी वई हली, घर जो गाॾो कोन थिए हलियो, उन जे करे तव्हां वियो जी हलिया। हा। सही। छा नालो आहे तुंहिंजो? देवन। देवन पढ़ींदो? हाँ। किथे? ॻोठ में पढ़ींदो? न, फार्म ते। फार्म ते पढ़ींदो? भला कहिड़े क्लास में पढ़ींदो, कहिड़े दर्जे में पढ़ींदो? पहिरें में। पहिरें दर्जे में पढ़ींदो? अच्छा, बेबला ते घणा नुक़्ता आहिनि? हाँ? बेबला ते नुक़्ता घणा आहिनि? स्कूल वेंदो आई न? वेंदो। बाबा छा करे थो? हारी आहे? तव्हांजो बाबा छा हारी आहे? हाँ। हारी आहे? हाँ। ऐं तूं हिते मेहूं चारींदो? हाँ। मेहूं पंहिंजूं आहिनि या परायूं आहिनि? पंहिंजियूं। पंहिंजूं आहिनि? माना पोइ त तूं वॾो पैसे वारो आहीं। छा नालो अथई बाबा? हरेश। हरेश पढ़ींदो? न। छो पढ़ी कोन थो? पढ़ण जो शौक़ु आहे? भला जेकॾहिं तोखे हींअर स्कूल में हली वठी हलूं असीं, तोखे कपिड़ा पारायूं, किताब वठी ॾियूं, पेनूं बेनूं वठी ॾियूं, त पढ़ंदे? छो भला शौक़ु कोन्हे? शौक़ु आहे ई कोन? वजह मास्तर कुटे थो छा? हाँ, मास्तर कुटे थो, उन्ही जे करे कोन थो पढ़ी?
नाज़रीन हिननि नंढड़नि जी तव्हां गुफ़्तगू ॿुधी। असां सां गॾु हिकिड़ो नंढड़ो ॿियो बि मौजूदु आहे जेको हिननि अधड़नि सां गॾु मौजूदु आहे। उन सां गुफ़्तगू कंदासीं, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू पंहिंजी ज़िंदगी कीअं थो गुज़ारे। बाबा छा नालो अथई? निंदलाल। नितलाल पढ़ींदो? हाँ। कहिड़े क्लास में? चौथे में। चौथी क्लास में पढ़ींदो? यार पोइ त वॾी ॻाल्हि आहे। भला तूं ॿुधा त तूं कहिड़े तालके में रहींदो हींअर? डेनीसर फार्म। डेनीसर फार्म इहो तालको त कोन्हे ॿिली, इहो जेको आहे सो या हिकिड़ी यूसी चई सघिजे थी, अञा ताईं यूसी जो हिकिड़ो नंढड़ो ॻोठु चई सघिजे थो। भला जेको आहे सो तव्हां डेनीसर फार्म में रहो था, उते स्कूल आहे? हाँ। हाँ, पढ़णु वेंदा आहियो तव्हां? हाँ। घणा मास्तर आहिनि, घणा उस्ताद आहिनि उते? हिकिड़ो मास्तर आहे। हाँ, भला अव्हांखे पढ़ाए थो? कुटे बि थो या प्यार मोहब्बत में पढ़ाए थो? कुटे भी थो, प्यार मोहब्बत में पढ़ाए भी थो। अच्छा, हाँ। माना पढ़ण जो शौक़ु आहे तव्हांखे? ना। पढ़ण जो तव्हांखे शौक़ु कोन्हे? ना। भला छो पढ़ण जो शौक़ु कोन्हेव? हिकिड़ा माण्हू त चवंदा आहिनि असीं पढ़ी लिखी जेके से वॾा थी डॉक्टर थींदासीं, इंजीनियर थींदासीं, प्रोफेसर थींदासीं, मास्टर थींदासीं, पोइ तोखे पढ़ण जो छो शौक़ु कोन्हे? तोड़ ते स्कूल बि आहे। हाँ, दिलि कोन थी चवे? हाँ, भला तूं चौथी क्लास में पढ़ी पियो, हाणे अॻिते घणा दर्जा पढ़ंदे, केतिरा क्लास पढ़ंदे? 5। बसि 5 पास करे पोइ केॾांहुं वेंदे, पोइ छा कंदे? माल चाल। बसि? छो तुंहिंजो बाबा छा करे थो? बन्नी पोखे थो। हारी आहे? हाँ। ज़रूरी न आहे त तूं 5 क्लास पढ़ी चुको आहे तो माल चार, पोइ अॻिते पढ़ न। हाणे किताबूं पेनूं त सभु कुझु फ्री थियूं मिलनि। हाँ, अॻिते पढ़ंदे? ना। छो? बस। भला हिते माल जेको चारी पियो उहो उनजी मज़ूरी मिले थी या ईअं फ्री में पढ़ी चारींदो? पैसा मिलनि था हिन में? हाँ। घणी मज़ूरी मिले थी? कॾहिं 10 20? अच्छा, पोइ छा हीअ अधो ॿुधायो थो त 500 रुपया हिकिड़ी मेंह जा असीं चारण जा वठूं था, ऐं पोइ तव्हां चओ था त मूंखे 10-20 रुपया मिलनि था, उहो वरी कीअं? ओ हिकिड़ी में जा। अव्हां हिकिड़ी मेंह चारियो था? कंहिंजी मेंह आहे? उहो ॿिए कंहिंजी आहे? हाँ। उहो तव्हांखे 10-20 रुपया ॾिए थो? कॾहिं कॾहिं। कॾहिं कॾहिं ॾिए थो? अच्छा, पोइ वरी तव्हां पढ़ो बि नथा, वरी मेहूं चारींदो, पोइ पैसा त वरी बि 20-10 रुपया मिलंदव। अॻिते पढ़ंदे? ना। बसि यकीन न आहे तो वटि? नाज़रीन, इन अदनि जी तव्हां गुफ़्तगू ॿुधी त हिननि वटि जेका गुरबत आहे उहा तमामु चोट चढ़ियल आहे, यानी गुरबत जे करे हीअ अॻिते पढ़ी नथा सघनि। किन वटि सहूलियतूं मौजूदु आहिनि पर पोइ बि नथा पढ़नि। इन जे लाइ बि हज़ारे सवाल आहिनि, ऐं इहे सवाल बि बणियल आहिनि हिकिड़ा। पर ॿिया जेके नौजवान जिन खे शौक़ु आहे पढ़ण जो, जिन खे अॻिते वधण जो शौक़ु आहे, जिन खे डॉक्टर इंजीनियर थियण जो शौक़ु आहे, उन्हनि वटि वरी मसाला घणा आहिनि, गुरबत वॾी आहे, ऐं पोइ उहे पंहिंजे घर जी चुल्हि ॿारण जे लाइ किथे मज़ूरी कनि था, किथे पोरियो कनि था, ऐं किथे हारपो कमु करे पंहिंजे पेट जी बुख खे उझाइनि था। अहिड़े ई हिन ॻोठु जेको डेनीसर फार्म आहे, जिते असां हिन वक़्तु हाकड़े हिन ढोरे में, हाकड़े दरिया में, जेको कंहिं दौर में हाकड़े जे नाले सां ई वहंदो हो, अॼु बि जॾहिं हीउ वहंदो आहे त हिन वस्तुनि, हिन वहाणनि जा, हीअ जेके ॻोठ तव्हां ॾिसो था, इन्हनि जा जेके बि रस्ता आहिनि, उहे लंघ आहिनि, उहे जेके आहिनि से बंदि थी वेंदा आहिनि हिन जा। हिन पासे तक़रीबन 1500 खां 2000 जी आबादी ते हीअ जेको इलाइक़ो जेको हिन हाकड़े ढोरे मां लंघे थो, पर अफ़सोस जो हिते मोरी बि कान्हे का। असांजा हुकुमरान वॾियूं वॾियूं दावाऊं त कनि था, वॾा वॾा असेंबली में बिल त पास कनि था, पर उन्हनि बिलनि, उन्हनि असेंबलियुनि में वॾनि दावाउनि ते को बि अञा ताईं कमु नाहे थी सघियो। हिन हाकड़े जेका असां ढोरे में हिकिड़ी मोरी बि हुजे, जीअं त हितां जा माण्हू हितां लंघे सघनि, ऐं बैराजी वारनि इलाइक़नि में जीअं हीअ नौजवान जा वालदेन जेके आहिनि से बैराजी वारनि इलाइक़नि में मज़ूर आहिनि, हारी आहिनि, पोरियो कनि था, त जीअं उहे बि हितां आसानी सां मटे सघनि। हिन वक़्तु त हिन जेको आहे सो ढोरे में पाणी मौजूदु असांखे नज़र नथो अचे, पर जॾहिं हीअ बरसातुनि जे मौसम में हीअ जॾहिं ढोरो वहंदो आहे, तॾहिं हितां खां 4 खां 5 महीना मुसलसिल हितां खां लंघ नाहे हूंदो, ऐं पोइ हिते ॿुॾी फौत थी वञण जा वाक़िया बि उरूज ते मिलनि था। नाज़रीन, वरी कंहिं वस्ती, कंहिं वेढ़े, कंहिं वहाण, कंहिं हिकिड़े प्लेटफॉर्म, कंहिं हिकिड़े हंध ते हूंदासीं तव्हां सां मुखातिबु, ऐं पंहिंजी सिंध जे प्लेटफॉर्म